वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व इन्न मिनहुम लफ़रीक़न यल्वूना अलसिनतहुम बिल किताबि लितहसबूहु मिनल किताबि वमा हुवा मिनल किताबि व यक़ूलूना हुवा मिन इंदिल्लाहि वमा हुवा मिन इंदिल्लाहि व यक़ूलूना अलल्लाहिल कज़िब व हुम यअलमून। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमायो त बेशक उन्हनि मां हिकिड़ो टोलो आहे जेके पंहिंजी ज़बाननि खे मरोड़नि था। यल्वून अलसिनतहुम, अलसिनत जमो आहे लिसानुनि जी, ज़बाननि खे मरोड़नि था बिल किताब, किताब सां। यानी अहिड़ा माण्हू आहिनि इन्हनि में जेके अल्लाह जे किताब खे हिकु आवाज़ सां पढ़िबो आहे ऐं उहो आवाज़ सुञातल आवाज़ आहे। जॾहिं केरु पढ़ंदो आहे त माण्हू ॿुधी करे चवंदो आहे त क़ुर पाक जी तिलावत करे थो पियो। अहिड़ी तरह सां यहूदियुनि वटि किताब तौरेत आहे, उनखे बि हिकु लहजे में पढ़ंदा हुआ। ईसाइनि वटि किताब आहे, इंजील उनखे बि उन लहजे में पढ़ंदा हुआ। इहे त आसमानी किताब आहिनि, पर वाणियुनि जो जेको किताब गीता आहे न, उहो बि सुर सां पढ़ंदा आहिनि, साज़ सां पढ़ंदा आहिनि। यानी इन जे पढ़ण जो मक़सदु कहिड़ो आहे त ॿियनि किताबनि खां हिन जो आवाज़ अलहदा हुजे, जीअं सुञाणप में अचे त हीउ अलाह जो किताब आहे। मसलन ॾिसो, हदीस पाक आहे मदीने वारे साईं जी, हदीस पाक उहा अरबी आहे, नस अरबी आहे, मबू वजी, पर उनखे अलाह जे क़ुर पाक जे लहजे में पढ़णु जाइज़ न आहे। जीअं क़ुर पाक जी किरत सां माण्हू पढ़े थो पियो, आवाज़ सां, सुर सां, इल्हान सां पढ़े थो पियो, त कंहिं नबी कंहिं सलाह जी हदीस खे उन क़ुर पाक जे सुर में पढ़णु जाइज़ न आहे। जो माण्हू मुग़ालते में न पइजे त हीउ क़ुर पाक पढ़े थो। अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात जो उन्हनि जे किरदार खे, उन्हनि जे अफ़ाल खे बयानु फरमाए थो। यहूदी छा कंदा हुआ, तौरेत खे जंहिं लहजे में पढ़ंदा हुआ, जेकॾहिं कंहिं मसनूई कम खे ठोकणो हूंदो हो, उन्हनि खे पोइ हुकुम जारी कंदा हुआ त उहो हथ जो उन में मिलाए करे उनखे बि उन लहजे में पढ़ी ॿुधाईंदा हुआ माण्हुनि खे, या माण्हू सम्झनि त हीउ बि अलाह जो हुकुम आहे। अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात हिन आयत करीमा में उन्हनि जे लाइ फरमाए थो पियो लफ़रीक़न, अलबते हिकिड़ो फ़रीक़ो आहे, हिकिड़ो गुरूह आहे उन्हनि मां, यल्वून अलसिनतहुम, पंहिंजे ज़बान खे मरोड़नि था बिल किताब, किताब सां। यानी इन में इहा ॻाल्हि बि वाज़िह थी वई त को बि हुकुम जेकॾहिं पंहिंजो हुजे, पंहिंजे तरफ़ां को मनगढ़ंत ॻाल्हि हुजे, उनखे अलाह जे तरफ़ ॾे मनसूब करणु कबीरो गुनाह आहे। यानी पाण पंहिंजी ॻाल्हि हुजे, साईं अलाह ताला हीअं फरमायो, या किथां ख़बर ॿुधाई ऐं चवंदा नबी के सलाहु जी हदीस आहे, जो नबी करीम सलाहु जी हदीस पाक आहे, पाण फरमाइनि था उहो वणेसि त पंहिंजी जाइ जहन्नम में ठाहे भली, जेका ॻाल्हि मां न चई आहे उहा ॻाल्हि मुंहिंजे तरफ़ ॾे मनसूब करे त अहिड़े शख़्स जी जाइ जहन्नम आहे। त अलाह जे क़ुर पाक जे अंदरि बि वॾो एहतियात रखियलु आहे, पढ़ण जो बि आदाब आहिनि, ऐं उनखां पोइ अहकामनि खे सम्झणु ऐं उनखे पहुचाइणु जो रासिख़ आलिमनि जो कमु आहे, जहिड़े तरह जो कमु न आहे। ऐं असां औताकुनि खे बि ॾाढो वणंदा आहियूं कि अलाह ताला क़ुर पाक में हीअं फरमाए, अलाह ताला हीअं, अलाह जो हुकुम हीअं आहे, तोखे ख़बर आहे, तूं पढ़ियो आहे, पाण ॾिठो थी कंहिं जाइ ते। इन में एहतियात करणु ज़रूरी आहे, जो को हिकिड़ो लफ़्ज़ या ग़लति ॻाल्हि अलाह जे तरफ़ ॾे मनसूब करणु हुजे न, इहो कुफ़र ताईं पहुचाईंदो आहे, न त कबीरो गुनाह त यकीनन आहे। यानी हिननि जो कमु इहो हूंदो हो, जो अलाह जे किताब जे अंदरि जॾहिं पंहिंजी राय दाख़िल कंदा हुआ, यहूदी छा कंदा हुआ, तौरेत जे अंदरि ओढ़ा ई लफ़्ज़ विझी, उन ज़बान जा लफ़्ज़ विझी करे पोइ माण्हुनि खे उअं ई पढ़ी ॿुधाइबा जीअं तौरेत पढ़ियो हूंदो, जीअं तौरेत पढ़ियो हूंदो। ऐं ईअं मज़ाक बि न करणु घुरिजे अलाह जे क़ुर पाक सां, पंहिंजा लफ़्ज़ हथ जा अरबी जा ठाहे ऐं पोइ वरी उन्हनि जे मथां की भई अलाह जो किताब आहे, या अलाह जे क़ुर जी आयत मां पढ़ां थो। इन गुनाह खां बि अलाह ताला असांखे बचाए। फरमाते लितहसबूहु मिनल किताब वमा हुवा मिनल किताब, तव्हांजो भाइयो तव्हां उनखे किताब खां आहे, और फरमाते इहो किताब खां न आहे। यक़ूलून हुवा मिन इंदिल्लाह
वमा हुआ मिन इंदिल्लाह। पोइ इहो पढ़ी करे चवनि पिया त इहो से अलाह वटि हुकुम आयो अथव, हालांकि इहो अलाह वटि हुकुम न आहे। भई यक़ूलून अलल्लाहिल कज़िब, उहे अलाह ताला जे मथां कूड़ो बोहतान हणनि पिया, वहम यअलमून, ऐं ॼाणी वाणी हिन जो भुल में पिया आहिनि। जो पढ़िया लिखिया माण्हू हुया न, दौरे शरीफ़ इहो पढ़नि पिया त पढ़ियल हुया न माण्हू, इहो पढ़ियल माण्हू ॼाणी वाणी करे अलाह जे मथां इहो कूड़ पिया ॿधनि। अॻिते अलाह ताला जी ज़ाते बाबरकात जो इरशाद त मां कान ले बशरिन ऐं युतियहुल्लाहुल किताब वल हुक्म वन नबूवत सुम्म यक़ूलु लिन्नासि कूनू इबादल्ली मिन दूनिल्लाह। ये न आहे वास्ते कंहिं बशर जे जो अलाह ताला जी ज़ाते बाबरकात उनखे किताब ॾे, हुकुम ॾे ऐं नबूअत ॾे, पोइ चए माण्हुनि खे त हुजो इबादत कंदड़ मुंहिंजी सिवा अलाह जे, अलाह खां सवाइ मुंहिंजी इबादत कयो। वलाकिन कूनू रब्बानीयीन, बल्कि उहो फरमाए थो त तव्हां अलाह वारा थी वञो। बिमा कुंतुम तुअल्लिमूनल किताब, सबब हुनजे जो आयो तव्हां सेखारियो था किताब खे, व बिमा कुंतुम तदरुसून, ऐं तव्हां किताब जो दर्स ॾियो था पिया। वला यामुरुकुम अन तत्तखिज़ुल मलाइकत वन नबिय्यीन अरबाबा, ऐं न हुकुम करे थो तव्हांखे वठो तव्हां मलाइकनि खे ऐं नबियनि खे रब करे वठो। ऐं यामुरुकुम बिल कुफ्रि बाद इज़ अंतुम मुस्लिमून, छा हुकुम कंदो तव्हांखे साण कुफ्र जे पोइ जॾहिं तव्हां मुस्लमान आहियो। जॾहिं तव्हां मुस्लमान आहियो यानी इहो अलाह जे नबी जो शान न आहे जो अलाह ताला उनखे नबूअत ॾे, रिसालत ॾे, ऐं पोइ माण्हुनि खे ईअं चवंदा मुंहिंजी इज़त कयो, मुंहिंजी ताज़ीम कयो, मूंखे सजदो कयो। इहो अलाह जे नबी जो शान न आहे। जेके नबी जो शान छा आहे जो मख़लूक खे अलाह जे इबादत जे तरफ़ ॾे सॾणु। हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी करे असांजे आका मदीने वारे साईं ताईं सभिनि जी दावत हिकु रही आहे, ऐं सभिनी ईअं फरमायो आहे त तव्हां अलाह जी इबादत कयो ऐं मलाइकनि खे रब करे न वठो, छो जो हे तोहमत पिया हणनि न। हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे अलाह जो पुटु करे नऊज़ु बिल्लाह करे मञनि पिया ईसाई, वरी यहूदी हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम खे, पोइ वरी माण्हू खे ईअं पिया चवनि हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम असांखे हुकुम कयो। ईसाई वरी छा चवनि हज़रत ईसा अलैहिस्सलाम असांखे हुकुम कयो आहे त तव्हां मुंहिंजी इबादत कयो, उहो अलाह जो मां अलाह जो आहियां। यानी अलाह जे नबी जे मथां बोहतान हणणु, तोहमत हणणु, ख़ुदा ताला हिन आयत मुबारक में हुनजी नफ़ी फरमाई आहे। यानी इहो नबी जो शान कोन्हे को, नबी जो शान हीअ आहे कि उहो तौहीद जे तरफ़ ॾे दावत ॾींदो, अलाह जी इबादत जे तरफ़ ॾे दावत ॾींदो। बल्कि नबी जो इहो शान कोन्हे जो कंहिंखे ईअं चए त मुंहिंजी इबादत कयो, बल्कि उहो फरमाए त भला किन कूनू रब्बानीयीन, उहो इहो हुकुम फरमाए सघे थो त तव्हां अलाह जा वली थी वञो, अलाह जी इबादत कंदड़ थी वञो, अलाह वारा थी वञो। बल्कि इहो अलाह जे नबी जो शान न आहे। अॻिते आयत मुबारक अचे थी पई, इंशाअल्लाह जो तफ़सील सां अव्हांजी ख़िदमत में अॻिते अर्ज़ु रखियो वेंदो। ख़ुदा ताला जी ज़ाते बाबरकात हिन आयत मुक़दस जे अंदरि इहो बि वाज़िह फरमाए त मां कान अली बशरिन, जो इहो बशर जो शान न आहे जो अलाह ताला उनखे किताब नबूअत ऐं हुकुम अता फरमाए। यानी हज़रत आदम अलैहिस्सलाम जी ज़ाती बाबरकात खां वठी करे हज़रत ईसा अलैहिस्सलाम तां असांजे आका मदीने वारे साईं ताईं अलाह ताला जिन खे बि नबूअत अता फरमाई आहे उहो जिन्स इंसानियत मां, सभु जिन्स बशरियत मां आहिनि, इनजो इनकार करिणो न आहे। छो जो कंहिं नबी जी बशरीत जो इनकार करण बि कुफ़ुर आहे असां वटि, ईअं न। बाक़ी इसरार न कंदासीं, इक़रार कंदासीं पर इसरार असां उनजे मथां न कंदासीं जो इन ॻाल्हि खे रुॻो वठी बीठा हुजूं जो अलाह ताला असांखे बशर फरमायो आहे। सिर्फ़ु बशर हुजणु उहो अलाह जो इनाम आहे असांजे मथां, पर असांजी फज़ीलत असांजो ईमान, असांजी बशरीत न आहे। यानी ईमान जे करे असां अफ़ज़ल थियासीं, बशरी जे करे न। बशर को माण्हू 1000 दफ़ा लख दफ़ा हुजे पर उन में ईमान न आहे त उन में फज़ीलत ई न आहे, उहो बशर त कंहिं कम जो ई न आहे न। यानी बशर जे अंदरि बि अलाह ताला जी ज़ाते बाबरकात जेके ख़ुशूसियतूं रखियूं आहिनि उनजे करे उनखे फज़ीलत मिले थी पई। त अलाह ताला अंबिया अलैहिस्सलाम खे जिन्स इंसानियत मां पैदा फरमाई, पर उन में फज़ीलत कहिड़ी रखियईं, उन में रिसालत रखियईं, उन में नबूअत रखियईं। ऐं अंबिया अलैहिस्सलाम जे बशरीत जो इनकार न करिणो आहे, बाक़ी इन जो इनकार करणु वाजिबु आहे त नबियुनि जे मिसल केरु नथो थी सघे। पंहिंजे मट पाण आहिनि ऐं को बि उम्मती नबी जे न बराबरि थी सघे थो, न मिसल थी सघे थो। को बि नबी हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी सभु पंहिंजे शान में बेमिसलो बेमिसाल आहिनि ऐं इन तमामु ई अंबिया अलैहिस्सलाम खां आला मक़ाम असांजे आका मदीने वारे साईं जो आहे। सुने महबूब करीम
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जी हर हिकु शइ जेका सो महबूब सां जेका निस्बत रखे थी उहा निराली ऐं बेमिसल बेमिसाल। दुआ त अल्लाह ताला असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह।